शरीयत मुतारा में सहरी जो को वक़्तु आहे, सम्झो त राति जो आख़िरी टियों हिसो, उन जो इख़्तिताम फजर जी अज़ान ते थी वञे थो। अगरि को माण्हू सहरी करे पियो ऐं मथां अज़ान अची वई आहे त उनजे लाइ शरन तौरु इन शइ जी गुंजाइश मौजूदु आहे त हू अज़ान अचण जे बावजूदि बि जेको साम्हूं पियल आहे उनखे खाई सघे थो। मटियारी खां वली मोहम्मद ख़ासकली साहब सवाल कनि था हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां त सहरी जो वक़्तु कहिड़ो आहे, शरई हिसाब सां कहिड़ो टाइम हुअणु खपे सहरी जो? शरीयत मुतारा में सहरी जो जेको वक़्तु आहे, सम्झो त राति जो आख़िरी टियों हिसो जेको तहजुद जो टाइम आहे, इहो सहरी जो टाइम आहे। सही बुख़ारी जे अंदरि किताबुल अज़ान जे अंदरि हिकिड़ो बाब अल अज़ान हो क़बुल अल फजर, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में तहजुद जे टाइम ते ख़ुसूसी अज़ान जो इहतिमाम कयो वेंदो हो। सम्झो जंहिंजे ज़रिए सहरीले माण्हुनि खे बेदार कयो वेंदो हो ऐं तहजुद नमाज़ जे लाइ माण्हुनि खे जेको सो मुतवजह कयो वेंदो हो। त सहरी जो जेको टाइम आहे, तहजुद जो टाइम आहे, राति जो आख़िरी टियों हिसो आहे, उनजो इख़्तिताम जेको थिए थो उहो सम्झो त सुबुह सादिक़ जे तुलू या ईअं सम्झो त जीअं असांजे माशरे में ख़ासि तौर ते जीअं रमज़ान जे महीने में फजर जी अज़ान जो इहतिमाम कयो वञे थो त उहा सम्झो त जेको फजर जे तुलू थियण जो टाइम आहे ॾिनी वञे थी, त इहो हुनजो इख़्तिताम आहे। साॻी जाइ ते सही बुख़ारी में किताबुल अज़ान में इमाम बुख़ारी मोला हिकिड़ो बाब क़ाइमु कनि था अल अज़ान हो क़बुल अल फजर, त पाण खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कुलू वशरबू, त फजर खां अॻु में यानी कि तहजुद जे टाइम ते सहरी जे टाइम ते पाण खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खाईंदा रहियो पींदा रहियो, पर हता जो अज़िन इब्न उम्मे मक्तूम में, जॾहिं अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु फजर जी अज़ान ॾियनि था यानी कि तुलू फजर जो टाइम थिए थो, जीअं उन्हनि जी अज़ान अचे तव्हां खाइण पीअण खां रुकिजी वञो। त सहरी जो टाइम राति जे सम्झो आख़िरी टे हिसे में हे, उनजो इख़्तिताम फजर जी अज़ान ते थी वञे थो। इन खां अॻु में जंहिं कयो त उनखे सहरी थी वई, उन खां बाद में अगरि केरु करे थो उहा सहरी कान्हे का। अच्छा, इन जे अंदरि हिकु ॿी बि शइ अचे थी, जेकॾहिं सहरी खाईंदे दौरान अज़ान अची वञे थी फजर जी, त उनजो छा हुकुम आहे? छा उते खाधो पीतो छॾे ॾे या पंहिंजो खाधो पीतो मुकमल करे वठे? हदीस किताब सुन नबी दाऊद जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो मुस्तक़िल बाब क़ाइमु कयो आहे, बाब रजुले यसमा निदा वल इनाओ अला यदैहि, त उन माण्हू जो बयानु जेको सहरी करे पियो मथां अज़ान अची वई उनजो बयानु। त इन बाब जो तर्जुमा सां हदीस मुबारक आंदी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो एॾा समय अहदुकुम निदा, तव्हां में को माण्हू फजर जी अज़ान ॿुधे थो, वल इनाओ अला यदैहि, ऐं जेको खाइण जो ताम आहे उहो उनजे साम्हूं आहे, उनजे अॻियां पयल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहिड़े टाइम ते माण्हू खे खपे त फला यज़ब, उहो थां रखी न छॾे, खाइण खां बसि न करे, हता यक्तज़िय हाजत मिन हो, तव्हांजो पूरी तरह खाई वठे, पंहिंजी हाजत पूरी करे पोइ जेको सो खाइण पीअण बंदि करे। त इन हदीस मुबारक जी रोशनी में अगरि को माण्हू सहरी करे पियो ऐं मथां अज़ान अची वई आहे त उनजे लाइ शरन तौरु इन शइ जी गुंजाइश मौजूदु आहे त हू अज़ान अचण जे बावजूदि बि जेको साम्हूं पियल आहे उनखे खाई सघे थो, सही नमूने सां जेको सो सहरी करे सघे थो। साॻी दोस्त जो शेख ॿियो सुवालु आहे त रोज़े जी हालति में जेकॾहिं भुल में को खाई पी वञे थो त उनजो रोज़ो बरक़रार आहे या रोज़ो टुटी वञे थो? बिल्कुलु क़ाइमु आहे। हदीस किताब सही बुख़ारी जे अंदरि किताब सौम जे अंदरि इहो असां मुस्तक़िल बाब क़ाइमु कयो आहे त उन रोज़ेदार जो बयानु जेको भुल चुक में खाई वठे, या साॻी हदीस साॻियो मामिलो हदीस किताब सही मुस्लिम में किताब सियाम में इहो असां बाब क़ाइमु कंदा बाब अक़लिन नासी, इन ॿिन्ही किताबुनि समेत कई जॻहियुनि ते हदीस मुबारक मौजूदु आहे। त पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमामु अगरि कंहिंखे भुल थी वञे ऐं रोज़े जी हालति में उहो माण्हू खाई वठे त इहा शइ का मायूब कान्हे का, फली उतिम सौमा, हुन माण्हू खे खपे पंहिंजे रोज़े खे पूरो करे वठे। फ इन्नमा अतअमहु व सक़ा, त हीउ जेको भुल में हुन खाधो आहे ईअं सम्झो त अलाह ताला उनखे इहो खारायो आहे, इहो प्यारियो आहे। त रोज़े जे अंदरि अगरि को माण्हू भुल में खाई पी वठे थो त इन में का बि कबाहत कान्हे का। जज़ाकल्लाह वासिम जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।